अस्सलाम वालेकुम दोस्तों, टेक्निकल गुरु सिंधी ते तव्हांखे भलीकार चऊं था। मां आहियां तव्हांजो टीचर ऑफ तरफ़ सिंधी। जी दोस्तों, अॼु जो जेको ट्यूटोरियल वीडियो आहे उहो उन मुतलक़ आहे त PTCL जा जेके तव्हांजा यूज़र आहिनि उन्हनि खे ब्लॉकिंग कजे त जीअं उन्हनि खे जेकॾहिं तव्हांजो केरु दोस्त पासवर्ड ॾेई छॾे थो, को आउटसाइडर तव्हां जिन खे नेट नथा ॾियणु चाहियो त उहे तव्हांजो नेट जेको सो यूज़ कनि, उन्हनि खे ब्लॉक करण जो तरीक़ो तव्हांखे सेखारींदासीं। तव्हांजा केतिरा यूज़र हिन वक़्तु हली रहिया आहिनि तव्हांजे जेको सो डिवाइस ते, उनजो तरीक़ो तव्हां ॿुधाईंदासीं ऐं साण गॾु तव्हांखे इहो बि ॿुधाईंदासीं त उन्हनि खे ब्लॉकिंग करे सघिजे थो। वीडियो तमामु जेको सो भलो थियण वारो आहे दोस्तों, उम्मीद आहे त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। सभ खां पहिरीं वीडियो शुरू करण खां पहिरीं तव्हांखे गुज़ारिश आहे त सभ खां पहिरीं असांजे चैनल टेक्निकल गुरु सिंधी खे ज़रूरु सब्सक्राइब कजो त जीअं असां जेके बि लेटेस्ट वीडियो ठाहियूं था उहे तव्हां ताईं पहुचंदा रहनि। त शुरू कयूं था अॼु जो वीडियो। सभ खां पहिरीं असां छा कंदासीं, पंहिंजे ब्राउज़र खे ओपन कंदासीं ऐं पंहिंजी PTCL जी जेका वेबसाइट आहे, जेको मूं तव्हांखे हिन खां अॻु वारे वीडियो में तव्हांखे सेखारियो हो, त उनखे जेको सो लॉगिन कंदासीं। पंहिंजो एडमिन यूज़र नेम ऐं पंहिंजो पासवर्ड लॻाए करे लॉगिन कंदासीं। लॉगिन करण खां पोयां असां छा कंदासीं, पंहिंजी डिवाइस जी जेको डिवाइस इन्फो आहे जेको लिखियलु आहे उन ते क्लिक कंदासीं। उनखे करण खां पोयां क्लिक करण खां पोयां छा कंदासीं, असां हेठि ॾिनल ऑप्शन जेको DHCP जो ऑप्शन आहे उन ते क्लिक कंदासीं। जीअं न ते असां क्लिक कंदासीं त उते हिकिड़ो हिन टाइप जो इंटरफेस अची वेंदो रहंदो। हिन इंटरफेस में तव्हांखे उहे तमामु यूज़र शो कंदो जेके तव्हांजे हिन वक़्तु डिवाइस ते कनेक्टेड। हींअर मूं वटि डिवाइस ते इहे तक़रीबन डिवाइसूं कनेक्टेड आहिनि। ठीकु आहे दोस्तों, इहो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त तव्हांजा जेको सो केतिरा यूज़र्स हींअर तव्हां सां जे कनेक्ट आहिनि तव्हांजे जेको सो डिवाइस ते, तव्हांजे PTCL ते। जेकॾहिं तव्हां उन्हनि खे कंहिं बि हिकिड़े यूज़र खे जंहिंजी तव्हांखे ख़बर त हिन जो फलाणो मोबाइल आहे या हिन जो फलाणो कंप्यूटर आहे या लैपटॉप आहे, उनखे जेको सो मूंखे ब्लॉक करिणो आहे त उहो जीअं जेको सो नेट न हलाए, त असां छा कंदासीं, उन जेको सो जेको यूज़र आहे उनजो असां जेको हीअ मैक एड्रेस आहे असां हिनखे लॻाए करे उनखे जेको सो ब्लॉक कंदासीं। ब्लॉक करण जो तरीक़ो तव्हांखे आउं सम्झायां थो। तव्हां जेको सो का बि एड्रेस जेका आहे उनखे मैक एड्रेस उनखे जेको सो कॉपी कयो। उनखे कॉपी करण खां पोयां कॉपी करे तव्हां छा कंदा त उनखे वायरलेस ते क्लिक कंदा। वायरलेस ते क्लिक करण खां पोयां तव्हां मैक फिल्टर ते क्लिक कंदा। मैक फिल्टर ते क्लिक करण खां पोयां हीअ जेको तव्हांखे इंटरफेस ॾिसण में अचे पियो, उन में हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो त मैक एड्रेस जेके लॻियल आहिनि उहे मूं ब्लॉक कया आहिनि। जेके उहे दोस्त आहिनि जेके असांजे ऑफिस जे PTCL ते फ्री में नेट हलाईंदा आहिनि ऐं असां जेको सो कमु करण लाइ डिस्टर्ब पिया थींदा आहियूं नेट जी वजह सां, हिन लाइ मूं उन्हनि खे ब्लॉक में हणी छॾियो। असां छा कंदासीं, जेको हाणे असां मैक एड्रेस कॉपी कई आहे उनखे ब्लॉक करण जे लाइ असां छा कंदासीं, एड ते क्लिक कंदासीं। एड ते क्लिक करण खां पोयां उनखे पेस्ट कंदासीं। पेस्ट करण खां पोयां छा कंदासीं, हिनखे अप्लाई कंदासीं। जीअं ई अप्लाई कंदासीं त इहो असांजो सेव थी वेंदो रहंदो ऐं इहो ब्लॉक में अची वेंदो रहंदो। ठीकु आहे दोस्तों, हीअ तव्हां ॾिसी रहंदा त जेका मूं मैक एड्रेस कॉपी कई हुई इहा हेठि अची वई, एड थी वई आहे। ऐं इनखे ब्लॉक करण जो तरीक़ो इहो आहे त तव्हां हिनखे एड कयो। एड करण खां पोयां तव्हां जेकॾहिं हिनखे डिसेबल ते कंदा त नेट हलाईंदा पिया तव्हांजा समूरा दोस्त जेके जंहिंजी इहो तव्हांजी मैक एड्रेसूं लॻायूं आहिनि। पर जेकॾहिं उनखे तव्हां अलो कंदा त छा थींदो त तव्हांजो हे जेके मैक एड्रेसिस लॻियल आहिनि इहे समूरियूं मैक एड्रेसिस ते जेको सो नेट अलो हूंदी, बाक़ी अदर डिवाइसिस ते जेको सो तव्हांजी नेट अलो कोन हूंदी। ठीकु आहे दोस्तों, इहा ॻाल्हि ज़रूरु ज़हन में रखिजो, मथां ईअं न थिए जो तव्हां बाद में पछतायो त यार जेको सो हीउ मसइलो अचे पियो या हीउ मसइलो अचे पियो। जी दोस्तों, त तव्हां इन्हनि ॻाल्हियुनि खे ज़हन में ज़रूरु रखिजो, न त ईअं थींदो त तव्हां नेट हलाइण खां वेंदा रहंदा ऐं तव्हांजा दोस्त जिन खे तव्हां ब्लॉक करणु चाहियो त उहे नेट हलाईंदा रहंदा। ठीकु आहे दोस्तों, उमेदु आहे त तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं साण गॾु बेल आइकन खे ज़रूरु दॿाइजो ऐं पंहिंजे दोस्तनि सां वीडियो खे शेयर कजो। असांजे वीडियो खे लाइक ऐं कमेंट ज़रूरु कजो। ठीकु आहे दोस्तों, अल्लाह हाफ़िज़।